वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चाइना मीडिया ग्रुप खे इंटरव्यू ॾींदे चयो आहे त दुनिया में अमन क़ाइमु थियण खां सवाइ ख़ुशहाली नथी अची सघे। सीपेक तहत पाकिस्तान में तमामु घणी तरक्की थी। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चाइना मीडिया ग्रुप खे इंटरव्यू ॾिनो आहे। चीन जे कंपनियुनि सां थरकोल कोयले में ॻाल्हियूं थियूं आहिनि। सीपेक तहत कोयले जे मनसूबनि ते थरकोल जो कोयलो इस्तेमालु थींदो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। इस्लामाबाद में वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चाइना मीडिया ग्रुप खे इंटरव्यू ॾींदे चयो आहे त दुनिया में अमन क़ाइमु थियण खां सवाइ ख़ुशहाली नथी अची सघे। सीपेक तहत पाकिस्तान में तमामु घणी तरक्की थी आहे। चीन जे कंपनियुनि सां गॾिजी थरकोल मनसूबे बाबति ॻाल्हियूं थियूं आहिनि। सीपेक तहत कोयले जे मनसूबनि ते थर जो कोयलो इस्तेमालु थींदो। बिल्कुलु नाज़रीन, वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चाइना मीडिया ग्रुप खे इंटरव्यू ॾींदे चयो आहे त दुनिया में अमन क़ाइमु थियण खां सवाइ ख़ुशहाली नथी अची सघे। सीपेक तहत पाकिस्तान में तमामु घणी तरक्की थी आहे। चीन जे कंपनी सां थरकोल कोयले बाबति ॻाल्हियूं थियूं आहिनि।